अॼु पाण 1400 साल अॻु सिंध ते धारियुनि जे हमले खे नाकाम बणाईंदड़ बहादुर सूरमी ऐं राज राणी सूंह देवी जे जुर्यत जो दास्तान बयानु कंदासीं। इहा बादशाहज़ादी हुई जंहिं पंहिंजे तदब्बर ऐं हिम्मत सां सिंध जूं सरहदूं सलामत रखियूं। अॻिते वधण खां दोस्तनि, भाउरनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू असांजो चैनल सब्सक्राइब कनि, जीअं सिंध बाबति असां जूं वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। सिंध जे मक़ामी ब्राह्मण घराणे जे राजाउनि 644 ईस्वी खां 712 ईस्वीअ ताईं यानी 60 वरह सिंध ते हुकूमत कई। ब्राह्मण घराणे जे राजाउनि जी हुक्मरानी सिंध ते अरबन जी काह ऐं कब्ज़े ताईं जारी रही। ब्राह्मण घराणे जा 3 राजा सिंध जा हुक्मरान रहिया, जिन में पहिरियों चच पुट सीलाज, ॿियो संदसि भाउ चंदुर पुट सीलाज ऐं टियों संदसि पुट राजा ॾाहर शामिल हुआ। सिंध ते ब्राह्मण घराणे जी हुकूमत खां अॻु राय घराणे जी बादशाहत क़ाइमु हुई। सिंध ते राय ख़ानदान 550 ईस्वीअ खां 644 ईस्वी ताईं लॻभॻि 94 साल हुक्मरानी कई। राय ख़ानदान जा 5 बादशाह सिंध जा हुक्मरान रहिया। इन ख़ानदान जो आख़िरी हुक्मरान राय साहसी ॿियो हुयो। राय साहसी ॿियो खे बि मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में साहसी जे नाले सां पिणु लिखियो वियो आहे। राय साहसी ॿियो जे घरवारी जो नालो सूंह देवी हुयो। कुझु तारीख़दाननि संदसि नालो शोभा त कुझु मुहक़क़नि संदसि नालो सूंह दी बि लिखियो आहे, पर सूंह देवी संदसि नालो मशहूरु हुयो। चच राय घराणे जे आख़िरी बादशाह राय साहसी सानीअ जे वज़ीर राम राय वटि मुंशी हो। चच लिखण पढ़ण जे फन में निहायत होशियारु हुयो, उन करे खेसि दरबार में मुलाज़मत मिली वई। हिन पंहिंजी क़ाबिलियत सबबि राजा राय साहसी जे दरबार में वज़ीर राम राय खां बि वधीक शोहरत हासिल करे वरिती, जंहिं करे संदसि सिधो राब्तो राजा साहसी सां थियणु लॻो। चच सरकारी कमकार सां राजा साहसी जे हवेली में बि अचण वञणु लॻो। रवायत आहे त हवेली में अचण सबबि चच जा राणी सूंह देवी सां बि राब्ता थियण लॻा। राजा जे ख़ासि माण्हुनि में शुमार थियण सबबि चच जी राणीअ सां वेझड़ाइप थियणु फितरी ॻाल्हि हुई। तारीख़दाननि लिखियो आहे त राणी यानी सिंध जी बादशाहज़ादी नौजवान हुजण समेत सूंह में पंहिंजो मट पाण हुई, जॾहिं त चच बि सुहिणनि सिबतनि नौजवाननि में शुमार थींदो हो। राणीअ खे राय साहसी मां को बि औलाद न हो ऐं पाण बीमार बि रहणु लॻंदो हो। इन पस मंज़र में बि राणीअ जी ख़ूबसूरत नौजवान चच सां मुहबत थियणु लाज़मी ऐं फितरी अमल हुयो। राजा राय साहसी जे बीमारी दौरान चतौर जे हाकिम महरत जूं हर वक़्तु सिंध ते कब्ज़े लाइ अखियूं खुतल हूंदियूं हुयूं। हू राय साहसी ख़िलाफ़ संदसि मिटनि माइटनि खे भड़काईंदो थिए रहियो, जंहिं ॻाल्हि खां राणी सूंह देवी पूरी रीति वाक़ुफ़ थी चुकी हुई। राय खे को बि औलाद कोन हुयो, तंहिं करे राजा राय साहसीअ जे वफ़ात खां पोइ सिंध ते चतूर जे हाकिम महरत जे कब्ज़े जा वॾा अंदेशा मौजूदु हुआ। इन सूरत हाल खे महसूस कंदे राणीअ निहायत होशियारी खां कमु वरितो। हिन सिंध मुल्क चतूर जे राजा जे हथ हेठि कब्ज़े हेठि अचण खां बहितर ॼातो त चच जेको अॻुई मुल्क जे भले लाइ कई कारनामा सरअंजाम ॾेई चुको आहे, तंहिंजे हथ में वाॻूं ॾेई मुल्क खे धारे हमलियावर खां बचाए वठिजे। इहो सोचे हिन राय जे बीमारी दौरान बादशाह जा इहे अज़ीज़ जेके चतूर जे हाकिम जे चुर्च ते कमु करे रहिया हुआ,
तिन खे राय सां मुलाक़ात जे बहाने घुराए किन खे क़ैद कयो त किन खे ख़ामोश कराए छॾियो। इन विच में हिन शाही दरबार मुनक़द कराए इन में पाण परदे पोयां वेही ॿुद्धिमन वज़ीर जे मार्फत पंहिंजे मुड़ुस राय साहसी पारां चच खे नाइब मुक़ररु करण जो ऐलान करायो। चच मंझां अवाम त अॻु ई राज़ी हुयो, तंहिं करे सभिनी अदब सां गोॾा खोड़िया ऐं ज़मीन ते मथा टेकिया ऐं चयो राय जे हुकुम जा ताबेदार आहियूं। ऐं चच वज़ीर बहरहाल सुहिण ऐं वणंदड़ आदतुनि सां सिंगारियल आहे। संदसि अकुल जे बदौलत मुल्क जो कारोबार दुरुस्त हली रहियो आहे। इन ई राय हेठि अवाम जी अक्सरियत जी राय सां चच मुल्क जो नाइब हाकिम बणिजी वियो। नेठि राजा राय साहसी ॿियो बीमारी सबबि लाॾाणो करे वियो, जंहिं बैदि राणी सूंह देवी हुक्मरानीअ जूं वाॻूं पाण संभालींदे असुल हुक्मरानी पंहिंजे नाइब चच जे हवाले करे छॾी। इन ऐलान ते बि अवाम तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो मुख़ालिफ़ रद्दमल ज़ाहिर न कयो वियो, छाकाणि त मुल्क जो अवाम चच जी सदाकत महिनत ऐं मुल्क सां वफ़ादारी मंझां पूरी रीति वाक़ुफ़ु हुयो। चच महिनत ऐं जफ़ाकशी सां अवाम जूं हमदर्दियूं हासिल करे चुको हो। चच होशियारु ऐं क़ाबिल माण्हू हो, तंहिं करे अवाम हिन मां हर तरह राज़ी रहंदो पियो आयो। राजा राय साहसी जे लाॾाणे बैदि चतूर जे हाकिम महारत सिंध ते हमिलो करे कब्ज़ो करण जी रिथाबंदी करे वरिती। महारत ॼातो थिए त चच ब्राह्मण राहिब आहे, सो तलवार मंझां छा ॼाणे, तंहिं करे सिंध खे जल्द फतेह करे थो वठां। हिन फ़ौज जो वॾो तइदाद साण करे, जंहिंमें मस्त हाथी बि शामिल हुआ, अची अरोड़ खां 3 मेलनि ते कैंप हई ऐं चच खे चवाई मोकिलियईं त मुल्क मुंहिंजे हवाले कर त तोखे साॻी वज़ीरी ऐं नाइबी जे उहिदे ते क़ाइमु रखंदुसि। राजा महारत जे मथे जुमलनि मंझां इन ॻाल्हि जी तस्दीक थिए थी त असुल हुक्मरान राणी सूंह देवी हुई। चच खे नाइबी वारो उहिदो हो, जंहिं करे चतूर जे हाकिम खेसि नाइबी बरक़रार रखण जी आछ कई। चच पंहिंजो पाण जंग करण जो ऐलान न कयो, पर राजा तरफ़ां मोकिलियल पैगाम खणी राणी सूंह देवी अॻियां हाज़ुर थियो ऐं खेसि चयाईं त दुश्मन घर जे दर ते अची पहुतो आहे, मुल्क ऐं मीरास जी दावा करे थो, हाणे कहिड़ी सलाह आहे। राणी सम्झी वरितो त हिन ब्राह्मण जो हाल हीणो थी पियो आहे, तंहिं ते संदसि दिलि ॿधाइण ऐं जज़्बे जाॻाइण लाइ खेसि अहिड़ा जुमिला चयाईं जो हू हिकदमि जंग करण लाइ तयारु थी वियो। राणी सूंह देवी खेसि चयो त मां पर्दा नशीन औरत आहियां, जेकॾहिं मूंखे ई जंग करणी आहे त पोइ तूं मुंहिंजा कपिड़ा पाए घर में थी वे ऐं पंहिंजा कपिड़ा मूंखे ॾे त ॿाहिरि निकिरी वञी जंग करियां। सिंध में इहो रवाजु रहियो आहे त औरतुनि तरफ़ां मर्दनि खे मैदान जंग में आणण लाइ खेनि रओ या चूड़ियूं ॾियारे मोकिलिबियूं आहिनि, जंहिंजो मतिलबु इहो हूंदो आहे त या त मैदान में कुॾी काहे पोइ या वरी इहे असांजा ॻह ऐं कपिड़ा पाए घर में थी वियो। राणी सूंह देवी पिणु साॻी रीत कयो। न सिर्फ़ु एतिरो, पर हिन चच जी गैरत जाॻाइण लाइ खेसि इहो बि चयो त जॾहिं बादशाही तुंहिंजे हवाले ऐं तो ॾांहुं मंसूब थी चुकी आहे त पोइ मुंहिंजे सलाह जी कहिड़ी ज़रूरत आहे। तयारु थी ऐं गजदड़ शेर वांगुरु मैदान में वञी दुश्मन खे दफ़ा करण जी कोशिशि कई, छाकाणि त इज़त ऐं नाले सां मरणु ज़िलत बर्दाश्त करण खां बहितर आहे। राणी पारां अहिड़े क़िस्म जे जोश ॾियारींदड़ जुमिलनि चच जे दिलि ते एॾो त असरु कयो जो हू वाक़ई गजदड़ शींहं बणिजी राजा महारत जे फ़ौज ते टुटरो ऐं खेसि शिकस्त ॾिनई। राणीअ खे राय साहसी मां को बि औलाद कोन हुयो, तंहिं करे राय जे वफ़ात बैदि हिन ॿी शादीअ जो इज़हार कयो। जीअं त चच राजा महारत खे शिकस्त ॾेई सोभ हासिल कई हुई, तंहिं करे इहो मौक़ो गनीमत ॼाणंदे राणी शहर जे वॾनि माण्हुनि ऐं ख़ानदान वारनि खे घुराए चयो त जंहिं सूरत में राय साहसी लाॾाणो करे वियो आहे ऐं मूंखे मंझांसि को बि फर्ज़ंद कोन्हे जो मुल्क जो वारिस थिए हा,
हिन वक़्तु चच मुंहिंजो नाइब बणिजी हुकूमत जो कार वहिंवार हलाए रहियो आहे, तंहिं करे आउं साणुसि शादी करणु चाहियां थी। इन करे मूंखे सही वेॾी ऐं ॾाज सां चच जे हवाले करियो। अहिड़ी रीति मज़हबी रस्मुनि मूजिबि राणी सूंह देवी चच जी ज़ाल बणिजी वई। चच मां खेसि हिकु धीउ माइन ऐं 2 पुट ॾाहर ऐं ॾहरसीन पैदा थी। पंहिंजे वतन ते धारे हमले खे तदबुर सां नाकाम बणाईंदड़ हिन राणीअ ते सिंध जा माण्हू फ़ख़ुरु करे सघनि था। महिरबानी।